शिकारपुर जी शेख अयाज़ यूनिवर्सिटी जे पहिरें कॉन्वोकेशन में डिग्रियूं वठण लाइ शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं गॾु थिया हुआ। 176 शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि खे 7 डिपार्टमेंटनि में इंग्लिश लैंग्वेज, कंप्यूटर साइंस, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, कॉमर्स, बिजनेस एंड एडमिनिस्ट्रेशन, मैथमेटिक्स ऐं टीचर एजुकेशन जी तालीम पूरी करण ते 63% शागिर्दियाणियुनि ऐं 67% शागिर्दनि खे डिग्रियूं ॾिनियूं वयूं। संदनि जो चवणु हो मास्टर डिग्री वरिती आहे। इहो 2 इयर्स जो प्रोग्राम आहे ऐं मतिलबु मां 2022 में डिग्री हासिलु कई आहे मास्टर जी। फर्स्ट कॉन्वोकेशन में अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो सिल्वर मेडलिस्ट आहे। अमड़ आई मुंहिंजी, उन्हनि खे ॾाढो प्राउड फील थियो अॼु जे इवेंट जे हवाले सां। ऐं शेख अयाज़ यूनिवर्सिटी जो फर्स्ट कॉन्वोकेशन जो बिजनेस एडमिनिस्ट्रेशन जो मां स्टूडेंट आहियां। हाँ कि मुझे ज़हनी और कल्बी दोनों सुकून मिले कि एक ऐसे एरिया के अंदर जहाँ से लोग तालीम हासिल करने कराची या कहीं जाते थे तो शेख अयाज़ यूनिवर्सिटी के क़याम ने ये मुश्किल आसान कर दी और हमारे हायर एजुकेशन के डॉक्टर मुख्तार साहब और वाइस चांसलर साहब की अनथक मेहनत ने आज ये पहला कॉन्वोकेशन हुआ। और खुशी इस बात की भी है कि यहाँ लड़कियों में इंटरेस्ट देखें कि सबको गोल्ड मेडल्स मिली, बच्चियाँ हमारी आगे आगे हैं। मैं समझता हूँ कि इसी तरह से अगर हम सब मिलजुल कर काम करते रहें तो वो दिन दूर नहीं जब तालीम का निज़ाम भी इस मुल्क में बहुत अच्छा हो। ही शयूं यूनिवर्सिटी जे जेका कंट्रीब्यूशन या अचीवमेंट जी जेका मैक्सिमम एग्ज़िबिशन थींदी आहे उहो कन्वोकेशन थींदो आहे। जे तव्हांजे प्रोडक्ट खे तव्हां सिंगारे संवारे मार्केट में वठी वेंदा। सो अॼु उन्हनि जे सिंगारण जो ॾींहुं हुयो। सिंध के लोग, पाकिस्तान के लोग और हम सब आज खुश हैं और हम सबको मुबारकबाद के एक अच्छा अदारा शुरू बुनियाद पड़ गई है और इंशाअल्लाह आने वाले दिनों में यहाँ जो बच्चे बच्चियाँ पढ़ेंगे वो अपने मुल्क के लिए, अपने इलाके के लिए ज़रूर काम करेंगे। ही उहे इलाइक़ा आहिनि जेके कंहिं ज़माने में तमामु घणो अॻिते हुआ ही असांजा इलाइक़ा। वरी कुझु पीरियड आयो जंहिंमें पर हाणे ही जेका नई यूनिवर्सिटीज़ जो ही रुझान आहे हिते इस्टेब्लिश थियनि पियूं ऐं डॉक्टर रज़ा साहब जहिड़ा ऐं ॿिया वाइस चांसलर जेके कंट्रीब्यूट जेके ॾींहुं राति महिनत करे कंट्रीब्यूट कनि था, हिननि खे अॻिते आणनि था, त मां सम्झां थी त आईंदो असांजो इंशाअल्लाह तमामु सुठो थींदो। हिकिड़ी वॾी सक्सेस हूंदी आहे यूनिवर्सिटी जी त हिकिड़ो पूरो साइकिल पूरो थिए, ॿार अचनि ऐं हितां ग्रेजुएट थी डिग्री वठी ऐं वञनि। हाणे इहे मार्केट में वेंदा ऐं मुख़्तलिफ़ जॉब्स में वेंदा, अलमुनाई थींदा हितां जा ऐं यूनिवर्सिटी जो नालो जेका असां रोशन कंदा। ऐं हू बि सखर शिकारपुर सखर जेका असां मशहूरु आहिनि एजुकेशन जे हवाले सां। हिन यूनिवर्सिटी जे करे तव्हांजो सिर्फ़ु शिकारपुर ई न पर तव्हांजो सॼो तर इहो आहिस्ते आहिस्ते डेवलप कंदो, हिकिड़ो सोशल चेंज ईंदी तव्हां वटि। त हे अॼु जो ॾींहुं मां सोचां थी, मूंखे ईअं थो लॻे जॾहिं मुंहिंजो हिकु ॿार वॾो थियो आहे। शिकारपुर इल्तिहाई पोइते पियल इलाइक़नि मां आयुसि मां, जीअं कंदकोट या जेकबाबाद आहे। इन इलाइक़े में यूनिवर्सिटी हिकिड़ो रोशनी जो ॾीओ आहे ऐं इहो अॻिते हली इलाही घणी रोशनी हिन इलाइक़े में पैदा कंदो। हिन टाइम ते तक़रीबन 580 शागिर्दनि जी इनरोलमेंट आहे शेख अयाज़ यूनिवर्सिटी शिकारपुर में ऐं उन मां मोस्टली शिकारपुर जा आहिनि, बाक़ी कुझु न्यू दरे जा आहिनि, कुझु जेकाबाद जा आहिनि, कुझु सखर खां अचनि था। गवर्नर सिंध शरीक थियो आहे इन नियत सां त शेख अयाज़ यूनिवर्सिटी दुनिया में वॾी यूनिवर्सिटी थींदी ऐं हितां जा शागिर्द दुनिया में कामयाबी मञींदा। ज़ाहिद नून, KTN न्यूज़, शिकारपुर।